नायाब किताब टहकन में टाकोड़ा जैमें समाजी इस्लाही कालम आहिनि जैमां एक नायाब कालम तव्हांजी नज़र पेश कजे थो। केले जी खल तां किरियो कंद भर कंधार हमरा जी माह जी लखन वारी लोड इएं पियो हले बाज़ार में जीअं तोलू मोलू टिक टाक ठाहींदे टीकमदास जी गऊं जी ॻिचीअ में वञी लॻो। छो जो टीकमदास जूं ढगियूं बाज़ार में खुलियूं घुमंदियूं रहंदियूं आहिनि। हिकु दफ़ा साईं सुरमे वारो खुदन जी बनीअ तां मुफ़्त वारी भाॼी खयों पिया आयो जेका गटर जे पाणी ते सुठियूं पत ॾिए थी। खुदन बसि गटर जे ठीके खणण लाइ ईअं उबासूं ॾींदो वतंदो आहे जीअं मिठनि मवाली घुटकनि जी ॿाड़ में। मथां वरी पाबंदी जी आड़ में थाणे वारे सरकार जो कानून हरकत कंदो हुजे। सो साईं सुरमे वारे टमाटनि जी बि थैली खईं जेका हुनखे मुफ़्त में मिली हुई। बसि खालू वारी होटल ते चांहि जे चश्के लाइ जीअं अची बीठो बसि टीकम जी गऊं देरि ई कोन कई, ॿई थैलियूं चट करे छॾियाई। असल में साईं सुरमे वारे खे टमाटनि जो त फ़िक्र कोन थियो पर पालक जो ॾाढो शौक़ीन हो। मथां वरी हकीम बि चयोसि त गटर वारी भाॼी में वॾा विटामिन अथई जीअं फिश फार्मनि में कुकड़नि जी सफ़ाई थियल भाण छटिजे थो ऐं वरी कुकड़ियुनि जे फार्म में मच्छियुनि जूं हॾियूं वग़ैरह। बसि हाणे सॼी ताक़त जा सर चश्मा अची इते बीठा आहिनि। जीअं काके ॼामन जी चवणी आहे त बाबा जेसि ताईं हराम जो हॾो ऐं सूंघड़ी न सूंघजे त सम्झ ॾींहुं सॼो ठलो गुज़रियो। होॾां वरी नट छोकिरनि वारो टोलो मख़सूस टाइम मोकल वारे ते ॾाढा फैशल करे निकितल हो। मोटरसाइकिल तां लही टिक टाक ठाहिण जी कोशिश में हुआ। काके ओभाए मीर छतर जे मिलियल केले वारी सुखड़ी मां केलो खाई को पके रोड ते फिटो कयो हो। बसि छा त मंज़र हो। हमरा टिक टाक वारे जो पेर उन खल जे मथां अची लॻो पोइ उहो हमरा ईअं अची ज़मीन ते किरियो जीअं वॾेरो इलेक्शन में हाराइजी अची लथो हुजे। बसि पोइ चो तरफ़ टहिकड़ा गूंजजी विया। हिकु सुठी टिक टाक अपलोड थी वई। बसि सॼी दुनिया ई टिक टाक अथव ख़्यालु करियो। बसि सॼी दुनिया ई टिक टाक अथव ख़्यालु करियो। जेकॾहिं केले जहिड़ी ख़्वाहिश ते किरण लॻा त शायदि का टंग बांह भञाए न वियो। दुनिया हलंदी पई पर अव्हां जो हलणु ममनू थी वेंदो। बसि कदम संभाले खणो, एहतियात लाज़मी आहे न त साईं सुरमे वारे जीअं न भाॼी बचंदी न वरी टंग बांह। छो त बाज़ारनि में बुखियुनि गउनि जी कमी कान्हे। वरी मुफ़्त खोर काके ओभाए वांगुरु रोड ऐं रस्तनि ते गंद छॾण वारा बि घणाई में अथव। मुसनिफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।